असांजी सुवारी सिंध दुनिया जे जंहिं खिते में वाक़िअ आहे उते सर जो निसरण ऐं उन खां पोइ उतर जे हवाउनि जी शुरूआति सियारे जी आमद जे ऐलान बराबरि हूंदो आहे। दरिया जे पछाड़ जा उतरेड़ो थो लगे, उतरेड़ो थो लगे रे अल्लाह वासरो थो लगे, उतरेड़ो थो लगे रे अल्लाह वासरो थो लगे। आई उतर मुंद ख़ासि करे हे जेके ॿेड़ा वेंदा हुआ से उतर में हलंदा हुआ। उतर जी हवा लॻंदी हुई त ॿेड़ा हिननि जो वापारु घणो करे अफ्रीका जे तरफ़ हूंदो हो, ऑस्ट्रेलिया जे पासे हूंदो हो, हिंदुस्तान जे किनारनि सां हूंदो हो, त उहो उतर जी मुंद में उतर जी हवा उन्हनि खे धिकण ऐं मदद कंदी हुई। आई उतर मुंद हीअं उॾको न लहे, वठी लाॼू बंद ॿीहर मखन ॿीहरियूं। हवा लॻंदी हुई उतर जी त लाॼू बंद खणी वटे ॿेड़ियुनि खे तयारी कंदा हुआ। बुनियादी तौर साल जे सेप्टेंबर महीने खां नवंबर महीने जी अध ताईं जारी रहंदड़ सरव जी मुंद खे तब्दीली जी मौसम चइजे त बि ठीकु आहे, छाकाणि त हिन मुंद में मुसलसल 6 महीननि जे सख़्त गर्मी खां पोइ मौसम पंहिंजो पासो मटाइण शुरू कंदी आहे। सिंध तमामु क़दीम दौर में पंहिंजे इल्म ऐं अदब जे करे तमामु घणी मशहूरु रही आहे, ख़ासि करे लोक ॾाहप जे करे। असांजी सिंध में जेके मौसम जी तब्दीलियूं हुयूं या वक़्तु या पहाड़ जेके तब्दील थींदा उन जे लाइ हिकु अलामतूं ॻणियूं वेंदियूं जंहिंखे माण्हू ॾिसी करे पोइ चवंदा त हाणे जेका आहे मौसम तब्दील थी आहे। पोइ उन्हनि में हिकु तमामु वॾी अलामत जेका आहे उहा आहे सर जो। सर जेके आहिनि जॾहिं निसरबिया आहिनि उहे मथां अछे रंग जो हिकिड़ो गुल कढंदा आहिनि त पोइ चवंदा आहिनि त हाणे जेका आहे सियारे जी आमद आहे, हाणे सियारो अचण वारो आहे। ऐं सर जेके आहिनि 15 अक्टूबर खां या 13 अक्टूबर खां निसरणु शुरू थींदा आहिनि, त यानी ही उहा मुंद आहे जेका सियारे जी इब्तिदा आहे। ऐं हिन मुंद में सर निसरण सां गॾु सियारो जेको आहे शुरू थियण वारो हूंदो आहे। इन मौसम में जॾहिं उतर जूं हवाऊं लॻंदियूं आहिनि, थधि जेका आहे शुरू थी वेंदी आहे, त पोइ असांजा जेके सुर सामुडी में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जेको फरमायो आहे त ॿाहिरि जेके असांजा गवास जेके हूंदा हुआ या जेके असांजा वणजारा वापारी हूंदा वेंदा कारोबार करण जे लाइ, पोइ उहो इन मौसम जी इन तब्दीली खे ॾिसी करे उहे वापसि सिंध ॾांहुं वरंदा हुआ। सरव जी मुंद खे सर निसरण सां ताबीर कयो वेंदो आहे। सर सिंध में आम बूटो आहे। ही वाहनि, ढंढुनि, ढोरनि, किनारनि ऐं कड़नि तोड़े बनियुनि ऐं वाटरनि जे कपनि ते कुदरती तौरु ॿूड़े जी सूरत में फुटी उसरंदो आहे। इन जी तीली खे कानो ऐं पन खे सर चइबो आहे। कानो गुरियुनि जी सूरत में थींदो आहे। हर हिकु गुरी 1.5 फुट खां 1.5 फुट डिघी थिए थी। सर जे हिकु ॿिए क़िस्म खे सचो सर बि सॾियो वेंदो आहे, जंहिंजो कद कूड़े सर खां नंढो थींदो आहे। काने जी थोल ऐं ड्रेग बि घटि मगर मज़बूती ऐं चमक में उन खां सवायो थींदो आहे। इन जे पननि में फाइबर जो मिक़दार बि घणो हूंदो आहे। इन करे इन मां कपाह जे धागे जी ॾोर जेतिरी सनी नोड़ी वटे आलिशान क़िस्म जो वाण तयारु कयो वेंदो आहे, जेको खटनि वणनि ऐं रसा ठाहिण जे कमु ईंदो आहे। इन जे निसरण जी मुंद सरव जी मुंद ऐं सियारे जी शुरूआति हूंदी आहे। असांजी सिंध सुवारी उहो वाहिद खितो आहे जंहिंमें 4 मौसमूं थींदियूं। ऊन्हारे खां पोइ सरव थिए थी, ऐं सरव खां पोइ जेका आहे सियारो, सियारे खां पोइ वरी बहार अचे थी। सियारो जेको आहे उनजी शुरूआति आहे सरनि सां। जॾहिं सर निसरनि था त इहा अलामत आहे सीउ थियण जी या सियारे जी शुरूआति जी। ऐं सियारो ख़ुदि जेको आहे गुलनि जो, गुलाबनि जी मौसम चइबो आहे उनखे। उन में गुल टिड़ी पवंदा आहिनि, ख़ासि करे गुलाब जो जेको 200 क़िस्म आहिनि उहे टिड़ी पवंदा आहिनि। ऐं सियारे जे कुझु ताईं इहो जेको सर आहे इहो ई पंहिंजो गुल जेको आहे कढियूं हवा में लहराईंदो रहे थो। ऐं इहा अलामत असांखे ॿुधाईंदो रहे थो त हाणे जेको सियारो आहे उहो आहिस्ते आहिस्ते जेको आहे उरूज ते पहुचे थो ऐं हिकिड़ी मौसमी जेका आहे उहा तब्दीली अची वई आहे।
तंहिं करे सरो जी मौसम जेका आहे उहा सियारे खां अॻु अचे थी ऐं उहा ख़तमु थिए थी ऐं जीअं ई सियारो शुरू थिए थो त अक्टूबर जी 13 या 14 तारीख़ खां असांजो सर निसरणु शुरू थिए थो ऐं पोइ सियारो ऐं जेके उत्तर जूं हवाऊं आहिनि उहे घुलणु शुरू थियनि थियूं ऐं उहा थधि जेकॾहिं खणी सिंध में अचनि थियूं ऐं उहे थधि जेका आहे सियारे जो बुनियादु बणिजे थी। जीअं जीअं थधियूं हवाऊं उत्तर जूं जेके आहिनि उहो ज़ोर वठंदियूं ईअं सिंध में सीउ बि जेका आहे उहो ज़ोर वठंदो ऐं उरूज ते पहुचंदो। जीअं जीअं उहो जेके थधियूं हवायूं घटिदियूं त सीउ में बि जेका आहे घटिताई अचे थी। सो तंहिं करे जेका असांजे सर निसरण वारी जेका मौसम आहे उहा सियारे जी इब्तिदा आहे। असांजे कुझु दोस्तनि चवनि त इहे सरो आहे, पर न सरो न आहे, पर इहा सियारो ई आहे। जो सियारो ई गुलाबनि जी मौसम सियारे खे चवंदा आहिनि। जेके असांजा उर्दू शाइर आहिनि उन्हनि सियारे खे गुलाबनि जी मौसम सॾियो आहे। ऐं कुझु वण अहिड़ा आहिनि जेके सियारे में ई टिड़ंदा आहिनि, गुल कंदा आहिनि, जंहिंमें हे ॿूटो बि आहे जेके असां सिंधी में आम हिते पंहिंजे ॿोली में ॿूटो चऊं था या आम हिन खे ॿूड़ो चयो वञे थो। पर इहो जॾहिं ख़ूबसूरत संग कढंदो आहे अच्छा अच्छा गुल त पोइ चइबो आहे त हाणे सियारो अची वियो आहे, हाणे सियारे जेका इब्तिदा आहे। सर निसरण ऐं उन जा पांध ज़ाहिर थियण खे सिंधी क्लासिकी अदब में मथां मक़ाम आहे। शाह अब्दुलतीफ़ भिटाई जहिड़ी रीति सर निसरण जे मंज़रनि खे सुर सामूंडी में ॻायो आहे, उन जी मिसाल दुनिया में ॿिए कंहिं बि लिटरेचर में मिलणु मुश्किल आहे। शानदार लफ़्ज़नि जी कारीगरी सां जहिड़ी रीति लतीफ़ साईं हिन मौसम जे मंज़रनि खे लिखी हमेशह लाइ अमर करे छॾियो, इहो सिर्फ़ु असांजे भिटाई जो कमाल आहे। ओ सर निसरिया पांद, ओ सर निसरिया पांद, उतर लगा आओ पिरी, मुंह तो कारण कांद सह से सुखाऊं क्यों। हो जे कर अचे हाण, हो जे कर अचे हाण त करियां रूह रुचंदियूं। हो जे कर अचे हाण, हो जे कर अचे हाण त करियां रूह रुचंदियूं। आयल ढोले साण हूंद डर लगी ॻाल्हियूं करियां। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सरनि खे पंहिंजी शाइरी में बि जेको आहे तमामु सुहिणे अंदाज़ में बयानु कयो आहे। उन में ॿ बैत जेके आहिनि सुन सामूंडी में असांखे मिलनि था। सर निसरिया पांद उतर लॻा आओ पिरी, मूं तो करण कांद सह सह सुखाऊं कयूं। जॾहिं उहे वण जर हलिया वेंदा हुआ त पोइ उन जी जेके औरतूं हुयूं या उन्हनि जूं जेके वञियूं हुयूं उहे सुखूं बासिजियूं हुयूं, जो उन्हनि खे उते रहंदे केतिरा ई ॾींहं केतिरा महीना गुज़री वेंदा हुआ। वापसि ईंदे 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 हिकिड़ो वॾो अरसो गुज़री वेंदो हो। पोइ इहे वीचारियूं शिकायतियूं जेके आहिनि उन्हनि खे अचण लाइ दुआयूं घुरंदियूं, पीरनि ते फ़क़ीरनि ते वञी पढ़ चाढ़ींदियूं ऐं मन्नतूं मञींदियूं हुयूं त जीअं उहे जेके आहिनि वापसि वरी न ऐं वरी घर जो माहौल बहितर थिए ऐं जेका ख़ुशी जेका आहे हिकु वरी रौनक थिए ईअं अची वेंदी हुई। शाह साहिबु वरी हिकिड़ो ॿियो बैत जेको फरमायो आहे सुर सामूंडी में, उहो आहे सर लोहीड़ा गिभिया कुसर निसरिया तो कीअं विसरिया ढोलिया ॾींहं अचण जा। सरनि जा ॿ क़िस्म आहिनि। हिकिड़े सर खे असां सिंधी में चवंदा आहियूं कूड़ो सर ऐं ॿियो आहे सचो सर, जंहिंखे शाह साहिबु कुसर सॼो आहे। यानी इहे जॾहिं निसरंदा आहिनि तॾहिं मौसमी तब्दीली जेका आहे असांखे महसूसु थींदी आहे। पुराणे दौर में त अञा सर निसरण सां ई जेके आहिनि थधियूं हवाऊं ऐं थधि जेका आहे शुरू थी वेंदी हुई, पर हाणे माहौली तब्दीली जे करे सर त निसरिया आहिनि पर अञा बि गर्मी जेका आहे मौजूदु रहे थी। सर जो निसरण मौसम जो तब्दील थियण इंसानी समाज सां गॾु इंसानी मिज़ाज ऐं तबियत ते बि गहरा असर छॾीनि था। मुसलसल गर्मी जी मुंद ऐं सख़्तु काड़े मां थधी मौसम जी आमद ऐं हिननि वटि जेके नफ़ीस जज़्बा ज़ाहिर करे थी, उहे अहसास हिकु पासे शाइरी जे रूप में त ॿिए पासे ज़िंदगी जे रवियनि में नुमायां थी बीहनि था। हर मौसम जो जेको आहे उहो पंहिंजो मज़ो हुजे थो। जहिड़ी तरह बहार ख़िज़ां या जेके ॿियूं जेके मौसमूं आहिनि, जॾहिं सियारे जी जॾहिं आमद थिए थी त उन वक़्तु जेको आहे असांखे
कानो जेको आहे उहो निसरियल थो नज़र अचे। सो इहा माना ईअं सम्झो खणी त सियारे जी जेका शुरूआति आहे। सो शाह साईं बि इन हवाले सां पंहिंजो हिकिड़ो सुर जेको आहे उहो तरतीब ॾिनो आहे, सुर जेको आहे सामुंडी, यानी सुर सामुंडी में जेको आहे जॾहिं हितां जा सिंधी माण्हू जॾहिं समुंड जे रस्ते दुनिया जे ॾोराहनि मुल्कनि ॾांहुं वापारु करणु वेंदा हुआ त पोइ हिते उनजे घरनि जी छा कैफ़ियत हूंदी हुई, अकेलाई हूंदी हुई। सो इहो सारो सुर जेको आहे उन्हनि उधमनि सां, उन्हनि जेको आहे अकेलाई सां, मायूसी सां जेको आहे उहो भरियलु आहे। जहिड़ी तरह हिकिड़ो शाह सिंह जो शेर आहे त सर निसरिया पांध उतर लॻा आओ पहिरीं, मूं तो कारण कांध सहसी सुखाऊं कयूं। त हिन में बि जेका आहे सर निसरिया आहिनि, वञी पंहिंजे वर खे चए थी, उनखे यादि थी करे त हाणे वापसि अचु, तो एतिरा वञी करे परदेस में जेको आहे तूं अरसो वञी गुज़ारियो आहे, हाणे अचु, एतिरो अरसो तूं परे रहियो आहे, घर जी या असांजी जेका ख़ुदि उनजी वञी जी छा कैफ़ियत आहे, उहो शाह साईं उनखे जेको आहे उहो हिकिड़ी ज़बान ॾिनी आहे पंहिंजनि लफ़्ज़नि में। सर निसरिया पांध उतर लॻो आओ पहिरीं, मूं तो करणु कांध सहसी सुखाऊं कयूं। त मौसमूं जेके आहिनि उहे इंसान जी तबियत ते जेको आहे उहो असरु अंदाज़ थींदियूं आहिनि। त सुर जेको सामुंडी आहे उहो जेको आहे भरियलु आहे इन कैफ़ियत सां, एहसासनि सां, जज़्बनि सां। लतीफ़ साईं उन्हनि खे पंहिंजी जेका आहे उहा ज़बान ॾिनी आहे, ऐं औरत जी जेका आहे उहा एहसासनि ऐं जज़्बनि जी जेका आहे उन शाह साईं उहा नुमाइंदगी कई आहे। अहिड़ी तरह हिकिड़ो ॿियो शाह साईं जो शेर आहे त वञे ई शाल विसरी जे तो सौदो सिखियो, अञा आए काल पुण थो सफ़र संभी। हाणे जेको उहो वापारु करे थो उहो 6 महीना या 8 महीना पंहिंजो सफ़र करे कारोबार करे वापसि आयो आहे, घर पहुतो आहे, त वरी जेको आहे वापसी जी हू जेको आहे तयारी में लॻी वियो आहे। हुनजी वञी चए थी त असांखो को ॾुख सूर, असांखो को के अंदरि जा जेके आहिनि के ॻाल्हियूं, के ॻुझ असां सां त तो कोन ॻोल्हियूं। सुर सामुंडी में एक पासे शाह साईं जहिड़ी रीत सर निसरिया पांध उतर लॻा आओ पिरी खे लाज़वाल सिट में क़ैद करे छॾियो आहे, त उते ॿिए तरफ़ उन्हनि जे वणजारियुनि जो ज़िक्र पिणु आहे जेके पंहिंजे वञनि खे छॾे किथे दूर सामुंडी सफ़र ज़रिए वापार सांगे वियल आहिनि। शाइरी जी सूरत में छपियल उहे सभु लफ़्ज़ न फ़क़्ति सिंधी पर मशरक़ी समाज जो असास सम्झो वञे थो। अॼु बुणवायूं कनि अॼु बुणवायूं कनि वणजारा वञण जूं, हो अॼु बुणवायूं कनि वणजारा वञण जूं, अठई पहरा थनि सायो कंहिं सफ़र जो, अला शल ढकी सजण ओ ढकण हार मुंहिंजा मौला, ओ पगह पासे घार पगह पासे घार आयल साम्हूं जियन जे, ओ विझी जी यू जंजार जे मां वञनई ओ हरी, ओ जे मां वञनई ओ हरी, अल्लाह पगह पासे पचू, ओ पगह पासे पचू आयल साम्हूं दियन जे, ओ मन में बार मचू, मन में बार मचू, बार मचू जिम वञनई ओ हरी। हिकिड़ी वनजारी पंहिंजी ॿी साथियाणी खे चए थी अॼु वरी बि घर में ॻाल्हि ब्याज वेठासीं त वरी ॻाल्हि शुरू थी वई, हितां हलंदासीं पोइ फलाणे बंदर तां, पोइ फलाणे तां, फलाणे बंदर तां, अलाही रुनम दाहूं कयुमि, पुकारियुमि, मिंठू कयुमि, आज़ियूं कयुमि, पर जेके हलण वारा माण्हू आहिनि तंहिंखे रोकबो कीअं?
उन्हनि खे केरु चवे त वेही रहो, हिननि खे खपनि माल, हिननि खे खपनि दौलतूं, हिननि खे खपनि वॾियूं कारोबार, असांजी त ॻाल्हि ॿुधनि ई कान था। अॼु पुण वायूं कनि वणजारा वञण जूं, हलण हारा सुपरी रुआं तान रहनि, आऊं झलींदी केतिरो आयल साम्हूं ॾियनि, पॻ छोड़े जिन विधा ॿेड़ा ॿार में। ही वाई मुंद आहे जॾहिं माज़ी में सिंध जा वापारी सॼी दुनिया सां वापार करे मोटंदा हुआ। लतीफ़ सरकार सुरसामुंडी में उन्हनि औरतुनि जे दिलि जूं ॻाल्हियूं लिखियूं आहिनि जेके पंहिंजे वरनि जे ओसीअड़े में सासी सुखाऊं बासींदियूं हुयूं। उहा साॻी मुंद सर निसरण जी पण हूंदी आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सुरसामुंडी में वापारियुनि जी वणजारियुनि जो श्रीलंका या ॿियनि सामुंडी मुल्कनि ॾे वञण जेको ज़िक्र कयो आहे, उहो सियारे में या बहार जे मौसम में वेंदा हुआ। पर हीअ जेको सर निसरण जो जेको असांजी मुंद आहे, जेका सियारे जी शुरूआति आहे, इहा उन्हनि वणजारनि जी, उन्हनि वापारियुनि जे अचण जी मुंद आहे। ऐं उन जूं जेके वञियूं हुयूं, उन जूं औरतूं जेके घरनि में अकेलियूं रहंदियूं हुयूं ऐं सफ़र गुज़र जे लाइ ॾाढी परेशान रहंदियूं, उनखे ॾाढो इंतज़ारु हूंदो हो। ऐं उहो जॾहिं इहे अलामतूं ॻोल्हींदियूं हुयूं, पोइ उनखे जॾहिं इहे शयूं नज़र ईंदियूं हुयूं त पोइ ख़ुशि थींदियूं हुयूं त शायदि हाणे जेका आहे मौसम तब्दील थी आहे, हाणे सियारे जी आमद आहे, हाणे सर निसरिया आहिनि, हाणे असांजे जेके पहिरीं प्यारा आहिनि वणजारा जेके ॿाहिरि वियल आहिनि श्रीलंका, उते सोन जो कारोबार कंदा हुआ, मसालनि जो कारोबार कंदा हुआ, हीरा जवाहरात उतो खणी सिंध में ईंदा, हितो वरी परॾे ॾे भरे हलिया वेंदा। त पोइ उन्हनि जी उहा अचण वारी मौसम ते इहे मायूं इंतज़ारु कंदियूं हुयूं, ख़ुशि थींदियूं हुयूं, उन जूं अलामतूं ॻोल्हींदियूं हुयूं। शाह साहिब त एतिरो चयो आहे त इहे मायूं समुंड जे किनारनि ते वञी बीहंदियूं हुयूं ऐं परे को ॾिसंदियूं हुयूं वणजारनि जा जेके जहाज़, उन जूं वाउंटियूं या मथे जेके झालरूं लॻल हूंदियूं परे को नज़र ईंदियूं, पोइ ॾिसी ठरंदियूं ऐं ख़ुशि थींदियूं। त असांजे दोस्तनि सुरसामुंडी में चयो आहे त इहे वञण जी मौसम आहे, पर मां इहो चवां थो त न, इहा जेका मौसम आहे उन वणजारनि जे अचण जी मौसम आहे, जो सियारे में थधियूं हवाऊं लॻंदियूं आहिनि ऐं समुंडी हवाऊं बंदि थी वेंदियूं आहिनि, त पोइ उहे माठे समुंड में उनखे सफ़र करण में आसानी थी जाए। छो त ऊन्हारे में असांजी सिंध में ॾखिण जूं हवाऊं घुलंदियूं आहिनि, पर उत्तर में असांखे जेको आहे उहो उत्तर वारे पासे जूं हवाऊं घुलंदियूं आहिनि। इन जे करे मौसमी तब्दीली जेका आहे उहा असांजे वणज ते वापार ते बि असरु विझंदी हुई। इहे नाका, इहे वापारी जेके आहिनि ॿेड़ा था जेके ॿेड़ियूं हलाईंदा हुआ, उहे इन्हनि शयुनि जा माहिर हूंदा हुआ। उहे जॾहिं इहे अलामतूं ॾिसंदा हुआ त पोइ पंहिंजे वण जे वापार खे या कारोबार जे लाइ शुरूआति कंदा या रवाना थींदा हुआ। सो मां वरी बि हिकु दफ़ो ॿीहर चवंदुमि त हीअ जेका मौसम आहे, जॾहिं सर निसरंदा आहिनि ऐं पंहिंजो ॿूटो ऐं गुल कढंदा आहिनि अछो, त इहा उन्हनि जे वणजारनि जी वापसि अचण जी मुंद आहे। जंहिं ते वञूं जेके आहिनि ॾाढी ख़ुशि थींदियूं, औरतूं ठरंदियूं ऐं ख़ुशियूं कंदियूं, हुन जा ॿार जेके आहिनि झूमंदा ऐं ख़ुशियूं कंदा। सर जो ॿूटो केतिरो कमाइतो आहे, इन जे बावजूदि चई सघिजे थो त हीउ उहो ॿूटो आहे जेको रहण लाइ इंसान खे अजो फराहम करे थो, छाकाणि त हिन मां छनो, छत, पतरूं, अन रखण जूं गुंदियूं ऐं ॿियो घरू सामान तयारु कयो वेंदो आहे। सर मां टूआ, पखा, ॿुहारा ऐं ॿियूं शयूं बि ठाहियूं वेंदियूं आहिनि, जंहिं करे हीउ ॿूटो मुआशी चकर खे हलाइण में पिणु मददगार साबित थिए थो। मुआशी तौरु मदद करण सां गॾु हीउ मौसम सराही जी मुंद पिणु आहे। इन करे सिंधी समाज में ख़ुशियुनि जा ॾिण सुखाइनि जी सूरत में ज़ाहिर थियनि था। घरनि खे नई मुंद जी आमद लाइ तयारु कयो वञे थो, जेतोणीकि शहर में पकियुनि जायुनि जे करे घरनि खे रागो या लेपो नथो ॾिनो वञे, पर ॿारड़ी में उन लाइ ख़ासि इंतज़ाम कया वञनि था। शाह साहिबु वरी हिकिड़ो ॿियो बैत जेको फरमायो आहे सुरसामुंडी में, उहो आहे सर लोहीड़ा गिभिया कुसर निसरिया तो कीअं विसरिया ढोलिया ॾींहं अचण जा। सरनि जा ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़े सर खे असां सिंधी में चवंदा आहियूं कूड़ो सर, ऐं ॿियो आहे सचो सर, जंहिंखे शाह साहिबु कुसर सॼो आहे। यानी इहे जॾहिं निसरंदा आहिनि तॾहिं मौसमी तब्दीली जेका आहे असांखे महसूसु थींदी आहे। पुराणे दौर में त अञा सर निसरण सां ई जेके आहिनि थधियूं हवाऊं ऐं थधि जेका आहे शुरू थी वेंदी हुई, पर हाणे माहौली तब्दीली जे करे सर त निसरिया आहिनि, पर अञा बि गर्मी जेका आहे मौजूदु रहे थी। त शाह साहिबु इन्हनि खे अलामत जे तौर ते बयानु कयो आहे। ऐं सर जेके ॾाढा क़ीमती आहिनि, इन्हनि सरनि मां काफ़ी शयूं जेके आहिनि ठाहियूं वेंदियूं आहिनि, नोड़ियूं वठी वेंदियूं आहिनि, रसा ठाहिया वेंदा आहिनि,
या ग़रीब माण्हू आहिनि जेके हिन पतरूं ठाहींदा आहिनि उनजी ॻरियुनि खां या काननि मां। सो इन में अनेक कम जे तौर ते पोरितनि जो रोज़ी रिज़्क बि इन मां थिए थो ऐं असां उन मां मौसमी तब्दीलीअ जेके ओञाण उहे हासिलु करूं था। सराउदी मुंद खे फारसी खिज़ा चयो वेंदो आहे, जंहिंजी हिकु माना पन छण जी मुंद पिणु आहे। फारसी अदब में हिन मुंदी खे तबाही ऐं बर्बादी जी मुंद ताबीर कयो वञे थो, जंहिंजा असर सिंधी अदब ते पिणु चिटा नज़र अचनि था, जॾहिं त हक़ीक़त में सिंध जी हक़ीक़ी मौसमी सूरत हाल ईरान खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। सिंध जो दिलनशी खितो दुनिया में जंहिं जॻह ते मौजूदु आहे उते सरउ या सर निसरण जी मुंद सरासर सुगंध सां भरपूर हिकु नेमत आहे, जंहिंमें सदा फ़ाइदो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिन मौसम में जिस्म जे सुख ऐं रूह जी आसूदगी खे इंसानी भलाई लाइ इस्तेमालु कयूं, पंहिंजे मुस्बत रवैयनि खे वधीक बहितर बणायूं। इन सां गॾु सर जे ॿूटे खे इस्तेमालु करे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं मसनूआत तयारु करे नाणो कमाए सघिजे थो। सर मां ठहियल मुख़्तलिफ़ शयुनि खे सरकारी हथी ॾेई पोरितनि जी हिमत अफ़ज़ाई करे खेनि दाद ॾिनो वञे। इन सॼे सिलसिले में हुकूमत जो सहकार दरकार हूंदो, जंहिं लाइ वाघ-धणियुनि खे तवजा ॾियणु घुरिजे। उमर कोराई, मीरपुर, माथेलो।